सवाल त बीठल पानी 40 किलो आहे तकरीबन, उनमें को शख्स पेशाब करे वरी उनमें ही वेंझे थो त छा उनजो गुस्ल लहंदो या न? बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। पुछल मसले में उन शख्स जो गुस्ल न लहंदो। इन जो सबब इहो आहे त हौज़ या तला जेकॾहिं 100 गज़न ते मुश्तमिल आहे, उनमें पाणी आहे त उहो पाणी वहंदड़ आहे ऐं वहंदड़ पाणी में जेकॾहिं निजासत पए थी ऐं उनमें रंग बो ज़ाइको ज़ाहिर न आहे त उहो पाणी पाक आहे, उनमें गुस्ल थी वेंदो। पर जेकॾहिं हौज़ नंढो आहे या तलाउ नंढो आहे, यानी 100 गज़न खां नंढो आहे, उनमें जेकॾहिं को शख्स पलीती विझे थो या पेशाब करे थो त पाणी पलीत थी वेंदो ऐं पाणी जेकॾहिं पलीत थी वियो त हाणे उनमें न गुस्ल थींदो न वरी को उनमें वुज़ू थींदो। इन करे पुछल मसइले में जेको 40 किलो आहे तकरीबन, त इहो पाणी कलील आहे, उनमें निजासत विधाई या पेशाब कयईं त उहो पाणी पलीत थी वेंदो ऐं पलीत पाणी सां गुस्ल करणु जाइज़ न आहे, न ई वरी गुस्ल लहंदो। ऐं इहो बि यादि रखो त बीठल पाणी जे अंदरि पेशाब करण खां हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना फरमायो आहे। इन जे करे बीठल पाणी में पेशाब करण खां बचणु घुर्जे। वल्लाहु आलम सवाब।